अॻियां वधाइणो त उन जी भई हिन ताईं उन जो जेको सपोर्ट मिलियो हुन खां पोइ असांजा मंडल में जेके प्रमुख थिया श्री तुलसीदास सेजवाणी साहिब, पोइ अशोक भाई केसरी थिया, राजू भाई कटारिया थिया, मुकेश भाई लालवाणी थिया, प्रकाश भाई जोगलपुत्रा जेके हींअर पाण सां गॾु वेठा आहिनि, उन्हनि 5 साल खे हर नमूने अॻियां वधायो। इन खां पोइ हींअर असांजा अमित भाई खावराणी जेके हींअर पाण सां गॾु वेठा आहिनि, उन्हनि 5 साल खे हर नमूने अॻियां वधायो। त इहे सभई प्रमुख जेतिरा बि था आहिनि पाण सां गॾु पूरी तक ॾिनी अॻियां कमु करण जी। कंहिंखे कुझु कीअं बि लॻंदो हुजे पर उन्हनि पूरी तक ॾिनी करे हिते पहुचिया। साॻी ॻाल्हि 2009 खां वठी भरत भाई वाधवाणी युवा संगठन में, अनिल भाई जोइथाणी, संजय भाई केसवाणी, विकी भाई डोडेजा, इन चई प्रमुख पाण सां गॾु जेतिरी सत्ता प्रमुख खे हुई आहे एतिरी सत्ता ॾेई करे मूंखे कमु करण लाइ हिमथायो। हुनजो बाबा प्रोफेशनल ग्रुप में थी असांजे डॉक्टर सुनील भाई पंजवाणी, डॉक्टर लक्ष्मीबेन गुरमुखाणी, डॉक्टर सुशील भाई बचाणी ऐं जे चंद्रकांत भाई दामेजा जेके सिटिंग प्रेसिडेंट आहिनि असांजा, उन्हनि खे एतिरो ई चांस ॾिनो कि हर दफ़े जेॾी महिल जिते ॼाण त प्रमुख उहे हुजनि पर मूंखे उन्हनि जेतिरी उन्हनि सत्ता ॾिनी हुजे, उन्हनि जेतिरी जवाबदारी ॾिनी हुजे ऐं कमु करण लाइ हिमथायो हुजे त इहे ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे पाण अॻियां वधी सघंदा आहियूं। पाण खे ईअं लॻंदो आहे कि भई मूं कुझु कयो आहे ऐं मूंखे इहा सफलता मिली आहे, पर तव्हांखे लॻंदो आहे एक्चुअल तव्हांजे आसे पासे ते जेका 50 ॼणा 100 ॼणा कमु कनि पिया के तव्हांखे फोन ते हा चई अचण लाइ, अॼु ॾिसो फोन ते तव्हां सां गॾु अची आहे त हिकिड़ी सफलता ईअं ई कान मिलंदी आहे, उहो हुनजे लाइ इलाही ॼणा महिनत था कनि। मूंखे त सरप्राइज़ ई थियो जेॾी महिल उहो मैसेज पढ़ियो कि भई कहिड़ो प्रोग्राम त इन्हनि सभिनी संस्थाउनि मूंखे किथे न किथे घड़ियो आहे। भावनगर शहर जी धरतीअ ते कमु कंदे कंदे अॼु राष्ट्रीय स्तर ते कमु करण जो चांस मिलियो आहे त हिकिड़ो वाइदो हिकिड़ो वचन तव्हां सभिनी खे ज़रूरु ॾींदुसि कि भावनगर जे गौरव खे छाजे अहिड़ो कमु करे ॾेखारींदुसि। जय झूलेलाल, जय सच्चिदानंद। माताऊं भेनरूं भाउ ऐं साईं शिवाराम बाबा जे मंदिर में अॻे खां डिग्री प्राप्त कनि ऐं अञा अॻियां तरक़ी करे उनजे लाइ गुरू खे प्रार्थना आहे जीअं अखिल भारतीय बोलो स्वामी लीलाशाह महाराज की जय। गुरु नानक देव साईं शिवाराम साहिब की जय। गुरु नानक देव की। गुरु प्रमुख श्री चंद्रकांत दामेजा महाराज की जय। दुख मंजन देव मात की जय। बाबा प्रभुराम साहिब की जय। बाबा राम महाराज की जय। स्वामी लीलाशाह महाराज की जय। प्रकाश भाई हाँ फिर स्वामी लीलाशाह महाराज की जय। बोलो गुरु नानक देव की जय। बाबा शिवाराम साहिब की जय। स्वामी लीलाशाह बाबा वासुराम साहिब की जय। बाबा तंहिंखां पोइ असांजा मुखी साहिब पीरकोट में जा मुखी साहिब की जय। गुरु नानक देव की जय। बोलो स्वामी लीलाशाह महाराज की जय। गुरु नानक देव की जय। बाबा शिवाराम साहिब की जय। स्वामी लीलाशाह महाराज की जय। भाई ताली की जोर से ताली। तंहिंखां पोइ असांजा मुखी साहिब पीरकोट में जा मुखी
शाह महाराज की जय, दुख भंजन देव माल की जय, महाराज की जय, बाबा गुलाम साहिब की जय, बाबा राम साहिब की। भाई ताली जोर सा। जो की ताली बोलो फकीर राजा महाराज की जय, बोलो गुरु नानक देव की जय। देखा दिनेश प्रकाश भाई गोबर सुत्रा केसवाणी साहब कोकराड़ी साहब देखा वो परमान भाई देखा वो रोड़ा साहब सभी मिली करे बोलो स्वामी राजा महाराज की जय, बाबा वासुराम साहिब की जय, बाबा ने शक्ति कर्तव्य पालो, शक्ति दो, निरोगता दो, सुखी रहो। हे भगवान असा सभी के सद्बुद्धि दो,